इतने तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद जे विच शहर में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि शहरी के कत्ल करे छॾियो। लतीफ़ाबाद नंबर 12 में हथियारबंदनि शहरी के कत्ल करे फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। मक़तूल जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस जी चवण आहे हैदराबाद विच शहर में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि शहरी के कत्ल करे छॾियो आहे। लतीफ़ाबाद नंबर 12 में हथियारबंदनि शहरी के कत्ल करे फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। मक़तूल जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस जो चवण आहे। हैदराबाद में खबर है जिथे विच शहर में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि शहरी के कत्ल करे छॾियो आहे। लतीफ़ाबाद नंबर 12 में हथियारबंदनि शहरी के कत्ल करे फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो आहे। मक़तूल जी सुञाणप न थी सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना। जी नसीर। जी हैदराबाद में लतीफ़ाबाद नंबर 12 वारे इलाइक़े में नामालूम मोटरसाइकिल सवारनि शहरी के फायरिंग करे कत्ल करे छॾियो आहे। पुलिस जो चवण आहे त लतीफ़ाबाद नंबर 12 में मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंद शहरी ते फायरिंग कई, जेको मौके ते ही कत्ल थी वियो। इतला ते फौज जी जेको लाश आहे उहो सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे छॾियो आहे। जेको वाक़े जी जांच आहे उहा पिणु शुरू कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेको हमरा कत्ल कयो वियो आहे हुनजो लाश सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। जो पोस्टमार्टम जारी आहे, जॾहिं जेका सुञाणप आहे न ताईं न थी सघी आहे। ठीक है, तव्हांजी महिरबानी नसीर अपडेट करण जे लाइ।